ज़िंदगीअ में दरपेश हूंदो आहे। माण्हू पंहिंजे माश ऐं पेट गुज़र जे लाइ कई तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि, कई धंधा कंदा आहिनि, कई महिनतूं कंदा आहिनि, कई मज़दूरियूं कंदा आहिनि, कई नौकरियूं कंदा आहिनि, के नंढा वॾा वापार कंदा आहिनि ऐं हर हिकु माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ गुज़ारण जे लाइ पंहिंजो रस्तो पाण मुक़ररु कंदो आहे। ऐं ॾिसंदो आहे त असांजे हिन इलाइक़े में कहिड़ो कमु कामयाबु आहे त उहो कमु मां कयां त जीअं मूंखे बि कामयाबी थिए। अलाह ताला थो फरमाए त इहे दुनिया जा कम आहिनि, पोइ उन में नाकामी थिए या कामयाबी थिए इहा इंसान जे वस में न आहे। पोइ बि माण्हू नाकामीअ जे इम्कान जे बावजूद बि उन में महिनतूं कंदा आहिनि, कोशिशूं कंदा आहिनि, पोइ कामयाबु थियनि या नाकाम थियनि। हिकिड़ा माण्हू सॼी ज़िंदगी घणी दुनिया हासिल करण जे लाइ वेचारनि एतिरियूं महिनतूं कयूं, एतिरियूं मशक़तूं कयूं, एतिरियूं हथोराड़ियूं ॾिनऊं, पर जेको हुननि जो मतिलबु ऐं जेका हुननि जी मुराद हुई उहा दुनिया मां कोन मिली। भला जेकॾहिं दुनिया जो मतिलबु ऐं मुराद मिली बि पवे हा, फर्ज़ कयो त हिकिड़े माण्हू जे दिलि में इहो मतिलबु हुजे त हिन दुनिया में मूंखे आलीशान वॾो बंगलो हुजे ऐं खोड़ पैसा हुजनि जो मां खपायां ऐं इन बंगले में रहां। ॿिए माण्हूअ जी तमन्ना इहा आहे त मूंखे दुनिया में वॾो उहिदो मिले। टे माण्हू जी तमन्ना इहा आहे त मूंखे क़ौम जी सरदारी मिले। ठीकु, हिनखे बंगलो मिली वियो, हुनखे ज़मींदारी मिली वई, हुनखे कारखानो मिली वियो, हुनखे चङा मुड़सी मिली वई। ॿुधायो त इहे हिनखे छा करे ॾींदो? छा इन सभु थियण खां पोइ अॻे पेट में हिकिड़ो गिलास पाणी पीअंदा, हाणे सॼी जग पी वेंदा? ईअं थींदो अब्बा? हिकिड़ो ई गिलास पीआरींदो, खणी उञारो ज़ोर हूंदो त ॿ गिलास पाणी जा पींदो। ईअं त न थींदो जो हाणे साईं अमीर माण्हू आहे तंहिंजे करे गिलास न, इनखे जग ॾिबी आहे सॼी मुंहं ते चाढ़े 6 गिलास पाणी जा हिकदमि पीअंदो? न पीअंदो। या अॻे ग़रीब हो असां जहिड़ो त पाणी पियो पीए, हाणे हिनखे हर वक़्तु शरबत पीआरबो। या जॾहिं बि घुरंदो त हिनखे खीर जो वटो भरे ॾींदासीं? न बाबा न, साॻो तव्हां असां जहिड़ो पाणी पीअंदो, साॻी तव्हां असां जहिड़ी मानी खाईंदो, एतिरी खाईंदो जेतिरी तव्हां असांजे पेट में जाइ आहे। को फ़र्क़ु कोन पवंदो, रुगो टपड़ जमाउ करे रखंदो ढेर सारा, चौकीदार थी वेंदो सामान जो, ॿियो कुझु बि न। न भला छा कंदो? अॻे सेर अटे जो घर में पियो, पचाइनि पिया त सभु भाती खाइनि पिया, वरी सुबुह थिए पियो, वरी अलाह सेर अटे जो ॾियनि पियो, वरी उहे पचाए घर खाइनि पिया। हिन साईं 10 बोरियूं गॾाए रखियूं आहिनि। हाणे छा कंदो? हिननि खे इहे सॼो साल हलंदियूं। जेको रोज़ानो सेर अटे जो वठी पियो अचे उनजो बि वक़्तु हले थो, हिन जो बि हले थो, पोइ हे चौकीदार थियो 10 बोरियुनि जो। तंहिंजे करे अज़ीज़ाने गिरामी, दुनिया जो असांखे मक़ाम सम्झणु खपे जो चौकीदारीअ जे करे असां पंहिंजी हड़ न विञायूं। जे इन दुनिया जे पोयों असां रुगो इनखे चौकीदारीअ जो उहिदो खपे त पोइ हड़ विञाइणी आहे। हाणे इन बंगले में वेठो हमरा, वॾो आलीशान बंगलो ठही वियो, अहिड़ो जो वाह वाह शीश महल, ॾिसोसि त जाथो काथो झरके थो। जॾहिं मरंदो त इन बंगले जे ऐवान में पूरींदासीं, अंदरि विरांडे में, कोठे में, उते जो ते कॾहिं ॿाहिरि अची वेंदसि। कढोसि कढोसि कढोसि, बसि। चौकीदार बि हाणे चौकीदारी बि ख़तमु, कढो चौकीदार खे। हाणे हिन जा मालिक ॿिया थी विया या चौकीदार ॿिया थींदा। अज़ीज़ान गिरामी, दुनिया जी वफ़ादारी कुल एतिरी आहे। तंहिंजे करे उहो कमु कजे जेको असां सां वफ़ादारी करे। असां त दुनिया सां वफ़ादारी करे करे मरी वियासीं, पर दुनिया जीअं चइबो आहे त बिना आङुरियुनि जेतिरो बोझो बि न थी ॾे मोट में। छा कंदसि साईं दुनिया मोए खां पोइ? अमीर खे कफन बोस्कीअ जो विझंदासीं, अबा क़बर में अंदरि हिकिड़ो भलो हंधु बि विछाईंदासीं, वॾी चादर भली रिली न। जहिड़ी क़बर ग़रीब जी तहिड़ी अमीर जी, साॻे क़ब्रिस्तान में जहिड़ो कफन अमीर जो तहिड़ो ग़रीब जो। भला हिनखे रुगो गुलाब जे अतर सां वेझारींदासीं, असां बाक़ी मुस्लमान सादे पाणी सां वेझंदा? न बाबा, साॻा ॿेर जा पन विझी हुनखे टहकाए पाणी में वेझारबसि, बसि, ॿियो ख़ैरु। तंहिंजे करे इन दुनिया धारण जो फ़ाइदो कोन ई। अज़ीज़, पेट ओतिरो ई आहे जेको ग़रीब खे से अमीर खे। बाक़ी दुनिया जी चौकीदारी करे ऐं माण्हू पोइ जो इहो चौकीदार अहिड़ी गिरफ़्तारी में पवे जो जिथे ज़ामिन ई न थिएसि, ऐं छड़ी गिरफ़्तारी बि न, जेल बि अहिड़ो जंहिंमें जहन्नम जा टांडा पिया हेठो साड़नि से, बाहि लॻे अहिड़ी चौकीदारी खे। अलाह पंहिंजी बानप नसीब करे। दुनिया जे चौकीदार थियण जे बजाए माण्हू अलाह जो बानो बणिजे त पोइ इहो कामयाबु आहे।
अल्लाह तो मत बाना मुंहिंजो बानो बणिजो, पोइ साईं तूं दुनिया में हिते मुंहिंजो बानो, क़यामत में तूं बादशाह। अल्लाह साईं शाल असांखे उहा ज़िंदगी नसीब फरमाए। मुंहिंजा मुअज़्ज़िज़ भाइरो, हे जलसा, हे क़ुर मजीद जा वाइज़ ऐं प्रोग्राम हिते गॾिजाणियूं इन प्रोग्राम जी कड़ी अथव, तंहिंजे करे हिननि कड़ियुनि खे मज़बूत कयो। अल्लाह तो फरमाए त जंहिं माण्हूअ ईमान आंदो अल्लाह ताला ते, पोइ ॼण उन मज़बूत कड़े में पंहिंजो हथु विधो, जंहिंजो मज़बूत कड़े में जो हथु पियल हुजे, ऐं पोइ उहो ऐं पोइ इहो माण्हू जज़ाकल्ला ख़ैर, ॾाढो ख़ासो थी वियो। थोरो मथे करे सा दोस्त साम्हूं नज़र नथा अचनि। बस 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 त माण्हूअ जे हथ में जे मज़बूत कड़ो हुजे, लोह जो कड़ो हुजे मज़बूत हथ में, ऐं पोइ दरियाह में उहो माण्हू ॿेड़ी जो ऊंधी थिए या लोॾो खाए ॿेड़ी, त अलाए केतिरा माण्हू किरी पवनि, पर हिकिड़ो मज़बूत कड़ो हिन जे हथ में आहे जेको मथे ॿधल आहे। हाणे ॿुधायो त इहो कड़े मज़बूत वारो माण्हू ॿुधंदो? सुवाल ई पैदा नथो थिएसि। अल्लाह तो फरमाए त ईमान ऐं अमल सालिह इहो मज़बूत कड़ो हथ में अथव। तंहिंजे करे हाणे मौत जी ॿोॾ अचे, क़ब्र जा तूफ़ान अचनि, हशर जा धमाका थियनि, तव्हांखे ईमान जो कड़ो हथ में आहे। अल्लाह तो फरमाए ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, न ख़ौफ़ कजो न ॾुख कजो, मुंहिंजो कड़ो हथ में अथव, छिकींदो मां त सिधो मुंहिंजे आॾो अची बीहंदव। अल्लाह साईं शाल असांखे पंहिंजे इन ईमान वारे मज़बूत कड़े में हथ विझण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त अज़ीज़ान गिरामी, हे जेके क़ुर जा जलसा ऐं इज्तिमा आहिनि, सभु इन जे लाइ त असांजे दुनिया मां, दिलनि मां दुनिया जी कूड़ी मोहबत निकिरे ऐं इन्हनि दिलनि में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी सची मोहबत भरिजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे, छो त मोहबत हूंदी त दिलि उनखे यादि कंदी, मोहबत न हूंदी त दिलि यादि कोन कंदी। पोइ फरमायूं त जेका दिलि अल्लाह खे यादि थी करे, अल्लाह जो नालो उन में आहे, उनजो मिसाल ईअं अथव जीअं माण्हू ज़िंदा हुजे, ऐं जंहिं दिलि में अल्लाह जो नालो न हुजे उहा ॼण मुर्दा अथव। फरमायूं त जंहिं दिलि में अल्लाह जो नालो आहे उहो ईअं अथव ॼण आबाद घर हुजे, जंहिंमें अल्लाह जो नालो न आहे ॼण वैरान घर आहे, फिटल घर हुजे, जिथे न को मिट न माइट न को माण्हू न छेणू। पोइ उन घर में बिला, कुता, चिबरा, चमड़ा, नोरीड़ा, ॿियूं झिरकियूं, काम कबरियूं सभु आख़िर ठाहींदा, अहिड़ो किन कंदसि जो पेर रखण जहिड़ो न थींदो। त जॾहिं असांजी दिलि अल्लाह जे नाले खां ख़ाली हूंदी त इन दिलि ते शैतान अहिड़ो हमलो कंदो जो गुनाहनि, बेहयाइनि, बुछड़ाइनि, दुनिया जे लालचुनि, हिरसनि, कूड़नि, बुछड़ाइनि जो मर्कज़ बणाए छॾींदा, जो इहा दिलि सम्झ में न ईंदी, ईअं सम्झ में ईंदो ॼण गंद जो ढेर आहे। अल्लाह असांजे दिलनि खे पंहिंजे नाले सां आबाद फरमाए। तंहिंजे करे अज़ीज़ान गिरामी, ऐं इहो तॾहिं थींदो जॾहिं कोशिशि कंदो। अल्हम्दुलिल्लाह हीअ अॼु कोशिशि कयव, पंहिंजे घरनि मां निकितो, जाइनि मां निकितो, दोस्तनि हिते प्रोग्राम कयो, कारी साहब जन, अल्हम्दुलिल्लाह हिते तव्हां सां गॾु थिया आहियूं, अल्लाह जो क़ुर ॿुधूं था, इहा सआदत आहे। अल्लाह इन क़ुर जे सआदतुनि सां असांजूं दिलियूं भरे। त अज़ीज़ो, अल्हम्दुलिल्लाह हाले जी शरीफ़ जे वेझे हुजण जे करे इलाइक़े में तव्हांखे दीनदारी बि नज़र ईंदी, अल्लाह जे नाले वठण वारा माण्हू बि नज़र ईंदा, भलाई वारा माण्हू बि नज़र ईंदा, दीन सां मोहबत ऐं ताल्लुक़ रखण वारा माण्हू बि नज़र ईंदा। गयो गुज़रियो माण्हू हूंदो न, जेकॾहिं शिकिल में बेदीन हूंदो तॾहिं बि दिलि में ईमान जो ज़रिलो जज़्बो ज़रूरु हूंदुसि इन वेझे हुजण जे करे। तंहिंजे करे इन पंहिंजे ताल्लुक़ खे मज़बूत करे जोड़णो आहे अल्लाह वारनि सां, त जीअं असां हमेशह ईअं ॿुधायोमांव त मज़बूत कड़े में जीअं हथु न निकिरे, छो त इहो असांखे ज़िंदगीअ भर झलणो आहे। मोए खां पोइ अल्लाह वरी इहो कड़ो असांखे विझी सोगो झले छॾींदो। बसि अल्लाह शाला असांखे पंहिंजे ज़िक्र, पंहिंजी यादि, पंहिंजे क़ुर ऐं पंहिंजे नाले सां हमेशह सचो ताल्लुक़ नसीब फरमाए। क़ुर मजीद मां खोलियुमि, सूरत कसस जी पछाड़ी निकिती, इन में अल्लाह सुब्हानहू तआला दुनिया ऐं उन जी बेवफ़ाई ऐं जिन माण्हुनि दुनिया जी सद ऐं तमन्ना कई, उते जो उते उन्हनि जी सोच पलट खाई वई। अल्लाह ताला इहो किसो ॿुधायो आहे। अल्लाह शाला असांखे इन्हनि ॻाल्हियुनि ॿुधण ऐं सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कारून जो वाक़ियो आहे हिते। अल्लाह तो फरमाए त कारून मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम में हो, पोइ बाग़ी थी पियो। बाग़ी छो थियो? दुनिया जे करे, छो त ग़ुरबत माण्हू खे बाग़ी न कंदी आहे, ड्रव बाग़ी कंदो आहे। पोइ हो बाग़ी थी पियो। मूसा अलैहिस्सलाम चयसि त बाबा माल आहे तो वटि घणो, अल्लाह जे नाले ते हक़ ॾे, ज़कात ॾे, ख़ैरात ॾे। चई त न बाबा न, अल्लाह कोन ॾिनो आहे, असां पंहिंजे महिनत ऐं हथनि सां कमायो आहे। पोइ आकड़ कई,
अॻे मूसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ो कारून ॻिची में हो, हाणे असां मुस्लमाननि खे अलाए केतिरा कारून ॻिची में आहिनि। अलाह शाला असांखे कारूननि खां बचाए। कारून पंहिंजो माल कढरायो, अलाह तो फरमाए त माल एतिरो घणो जो जवान मुड़ुस चाबियूं खणी खणी थकिजी पवंदा हुआ। माल कढाए वॾो ढेर कराई, सोन चांदियूं पैसा ॾोकड़ हे हो ॿिया टिया, पोइ उनजे मथां चढ़ी बीठो। पोइ जेके ग़रीब सादा मुस्लमान हुआ, जिन खे दुनिया जो शौक़ु हो, उन्हनि खे आख़िरत जी हक़ीक़त सम्झ में न पई अचे, चवनि पिया त या लैत लना मिथल मा ऊतिय कारून, यार असांखे बि अहिड़ो मिले जहिड़ो कारून खे खज़ानो आहे। केॾो माल अथसि ॾिसो, जे माल जो अथसि छा इहो सोन जो बूरो करायो राति जो उनजा फक हणंदो आहे बा, साॻी खाईंदो हूंदो। बल्कि मां ॿुधायां वञा, इहे जेके वॾा वॾा कारून था थियनि न, अलाह ताला हिननि खे तव्हां असां ग़रीबनि वांगुरु मानीअ जो टुकुर ऐं पाणी पीअण नसीब न कंदो अथव। किन जो लूणु बंदि, किन जो गोश्त बंदि, किन जी खंड बंदि, किन जो सभु सण बंदि। ग़रीब माण्हू मिसकीन कुराड़ो हूंदो न, आॾो रखंदोसि तव्हां लप मखण जी त खाई वेंदो, उन में मथां बुक मिठाई जो विझी ॾींदोसि खाई वेंदो। जूअर जी मानी ॾियोसि तॾहिं बि ठीकु, कणक जी ॾियोसि तॾहिं बि ठीकु, ॿी का ॾियोसि तॾहिं बि ठीकु, खाई अलाह जो नालो वठी टपो ॾेई उथंदो। हुननि माण्हुनि खे हे बि न खाईंदुमि, हे बि न खाईंदुमि, हे बि न खाईंदुमि, हे बि न खाईंदुमि, छा खाईंदे कुझु न खाईंदुमि, इहो हाल। पोइ बि अहिड़ी दुनिया खे छा कंदे यार, जेके टको वठी ऐं खाइण जी शइ बि माण्हूअ खे गुंजाइश न हुजे, पोइ अहिड़ी दुनिया संभालण जो कहिड़ो। अलाह तो फरमाए त हाणे कारून ॾिसी तव्हां इबरत जो सबक़ सिखो, दुनिया जे पोयों न वञिबो, दुनिया हासिल कबी ईअं जी अल्हम्दुलिल्लाह जलसो आहे, काथे भत जो फक खाधोसीं, काथे मानी जो टुकुर मिलियो, काथे पाणी जो ढुक मिलियो, पी ॿियो न आहे, नलके खे गेड़ो ॾेई हेठो बुक झले पीतोसीं, हल जान छुटी। हुनखे साईं जेसिताईं स्पेशल गिलास न आण, फिलाण न थिए, हे बि न हुजे, बोतल जो पाणी न हुजे, तेसिताईं न पीए, तेसिताईं उन मरी धूड़ वञी पवे। असां अल्हम्दुलिल्लाह वाहे मुबादल में पाणी जो बुक भरे पी हलिया वेंदासीं। इनखे चइबो अथव बेतकल्लुफ़ मुस्लमान। बाक़ी हिकिड़ो कमु थिए उनखे न छॾिजांइ, पंहिंजे अलाह खे यादि कजांइ, पंहिंजे रब खे न विसारजांइ। उन्हनि रब खे विसारियो आहे, अलाह तो फरमाए त अहिड़ी जान में विधी अथसि जो हाणे पंहिंजी ख़बर बि कान्हे। पर तूं अलाह खे यादि कर, अलाह ताला तो फरमाए जेको रब खे यादि कंदो उहे कामयाब आहिनि। अलाह शाला असांखे पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजी यादि सां कामयाबी नसीब फरमाईंदो। त कारून पंहिंजी दौलत कढाई, वॾो ढेर हिन पोल जहिड़ो खणी कराई, मथां चढ़ी बीठो पाण सोन चांदीअ ते। माण्हू सभु साईं हाय हाय पिया कनि, जेके माण्हू ॿिया वरी सियाणा चवनि, दीनदार चवनि त अड़े अलाह जो रिज़्क भलो आहे बाबा, हे बेफ़रमानी वारो रिज़्क कहिड़े कम जो आहे। पर जिन माण्हुनि खे दुनिया जी लालच ऐं हिर्स घणो हो, उहे वीचारा हर हर सदू कनि पिया त जेकर असांखे बि अहिड़ो मिले। अलाह ताला तो फरमाए त पोइ असां उनखे फखसफना बिही व बिदारिल अर्द, पंहिंजे इन दौलत सूधो ज़मीन में गिड़काए छॾियोसीं। अबा ग़रीब माण्हू तव्हां, असां ॿनियुनि में कमु कंदा आहियूं हली, पोइ उते पाणी हूंदो आहे, गप हूंदी आहे, जेतिरी गप हूंदी आहे ओतिरो पेर हेठि वेंदो आहे, वधीक गोॾे ताईं वेंदो आहे, चेल ताईं वेंदो आहे न, घुमंदा वधंदा आहियूं गप में। पर गाह जी वॾी भरी मथे ते खणबी आहे, कॾहिं खाध जी बोरी खणी वेंदी आहे, कॾहिं अन्न जी बोरी मथे ते खणी हलबी आहे, पोइ बि गप मूं हलंदा आहियूं त गप में गचंदा न आहियूं। हालांकि हुते गप बि कान हुई, सोन ऐं चांदीअ जा दिका हा। अलाह तो फरमाए त बेफ़रमान हो, इन सोन समेत दिकनि समेत ज़मीन सुकीअ में गवाए छॾियोमांसि, हली वियो अंदर। फ़ख़रज अला क़ौमिही फ़ी ज़ीन, अलाह तो फरमाए त वॾी सूंह सिंगार, वॾा सोन चांदियूं कढी निकितो। क़ाल लज़ीन युरीदूनल हयात दुनिया, जिन खे दुनिया जो शौक़ु हो, उहो पिया चवनि त या लैत लना मिस्ल मा ऊतिय कारून, जेकर कारून जहिड़ो माल असांखे बि मिले। इन्नहु लज़ू हज़्ज़िन अज़ीम, साईं वॾो भाग वारो आहे कारून। ॿिया वरी चवनि था अड़े बाबा वॾो निभागो अथव, अलाह जे नबीअ सां ॾंदे ॾे पियो आहे, तंहिंजे करे हिन माण्हूअ जी तमन्नाऊं सद न कयो। ॼाण थो हिनखे अलाह जो अज़ाब वठे, छो त मूसा अलैहिस्सलाम सां मोह पियो आहे, उनखे जवाब ॾिना अथई, तंहिंजे करे हिन जो ख़ैरु न आहे, हिन जे दौलत ते तव्हां न हिरसजो। वकाल लज़ीन ऊतुल इल्म, जिन खे इल्म मिलियो हो, वैलकुम सवाबुल्लाह ख़ैर, अड़े अलाह जो जेको ॾिनो अथव इहो भलो अथव। ख़ुश्क मानी ग़रीबीअ सां, लूण सां, बसर सां, खटे सां, मिठे सां खाधियूं था वञो न, इहा भली अथव। जो सुभाणे अहिड़ी रख में पहुचो, काशे न खाइणी आहे, चमचड़े सां रुगो हीअं पिया पंहिंजो जवन जो कश वेठा हीअं पीआरियो समराह खे, सो बि न पएसि, वरी नलकी हितां विझी वरी उन में वेठा विझोसि, बाहि लॻे अहिड़ी दौलत खे, काॾे वेंदी अहिड़ी दौलत। तंहिंजे करे ईअं न कयो, अलाह जो ॾिनो भलो अथव। जेको माण्हू ईमान आणे अमल सालिह करे, उनखे गंज आहे, वला युलक़ाहा इल्ला साबिरून, ऐं इहा अलाह जी नेमत सब्र वारनि खे मिलंदी आहे, जेके पंहिंजे ग़रीबीअ ते, पंहिंजे हाल ते, पंहिंजे दीन ते सब्र कयूं बीठा हुजनि, निमाज़ ते, अलाह जे क़ुर ते, सचाईअ ते, अख़लाक ते, हयाव ते सब्र कयूं बीठा हुजनि, गुनाहनि बेहयाइन बुछड़नि जे पासे न ॾिसनि।
4 टका थियनि त उते जो उते घरनि में टीवियूं लॻी वञनि, 2-3 पैसा थिया त छोरनि खे वॾियूं मोबाइलियूं वठी ॾिबियूं, वरी अछड़े ॾाड़नि जहिड़ा असां जहिड़ा कुराड़ा बि वठी पाण वटि ॾिसंदा, वरी आकहिनि खे घरनि ॿारनि बचनि न्याणियुनि खे वठी ॾिनो। अड़े छा आहे इन में क़ुर ऐं शरीयत ऐं हिदायत थी हले, बेग़ैरती बेहयाई बुछड़ाई थी हले, गाना था हलनि, कंजरी उघाड़ा था नचनि, इहे था मुस्लमान बचनि ऐं ॿारनि आकहिनि ऐं ज़ालुनि खे वठी ॾेखारनि। अब्बा हाणे हिते जो असां वेठा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह जॾहिं खां वठी जलसो शुरू थियो आहे त क़ुर ॿुधो अथव या ॿियो कुझु? अलाह जो नालो, तिलावत क़ुर जी, कंहिं मो नात ख़ान नात चई हूंदी अलाह अलाह जे रसूल जी तारीफ़, कंहिं वाइज़ करण वारे वाइज़ कयो हूंदो अलाह जो क़ुर या नबी सोने जो फरमान या सची चङी ॻाल्हि। हाणे हिन मजलिस में वेठा आहियो न, हाणे ॿुधायो त हितां बुराई जी ॻाल्हि कन ते पवंदी? इनशाअल्लाह न। पर जॾहिं हिननि मोबाइल में सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं राग गाना बेहूदगियूं बुछड़ायूं कंजरियूं उघाड़ा पिया नचनि, हाणे ॿुधाए त तूं गैरत जी ज़री मिलंदी की न बेगैरती मिलंदी? मुस्लमान हिन ते गंढ ॾेई बीठा आहिनि, चङा भला सियाणा सेवता, अलाह रिज़्क़ ॾे, ॿनी मऊं ज़मीन मऊं फसुल खजे त गुनाह जा टपड़ ॿारनि खे पुटनि खे धीउनि खे ज़ालुनि खे सभिनी खे वठी ॾे। अलाह रिज़्क़ इन खे ॾिनो आहे बा। अल्लाह अकबर। हिकिड़े माण्हू खे जो घर में बंदूक अचे त इन जे लाइ त खणी रोड ते वञी धाड़ो हणे, अड़े बाबा इन खां थी त जेको तो बिलो को गॾो गाबो अहिड़ो ज़्यान जहिड़ो हुजे, या को नांग भला को अचे निकिरे, या न त चौकीदारी जे लाइ राति जो पंहिंजे घर खे चौकी ॾे, इन जी या का जुर्म करण जे लाइ त तोखे कोन्हे। अलाह तो दौलत वारी ॾिनी थमाए तोखे त तूं पंहिंजे मथां पंहिंजे बचड़नि जे मथां ख़र्च कर, इसराफ़ न कजांइ, छो त इसराफ़ वारो शैतान जो भाउ आहे। अब हाणे जेको गुनाह जा टपड़ वठी अचे शैतान जो भाउ आहे की न मलाइका जो भाउ थियो? शैतान जो भाउ थियो। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो पंहिंजे बचनि खे पलियो झलियो, उन्हनि खे क़ुर पढ़ायो, दीन पढ़ायो, इहे गुनाह जा टपड़ न वठी ॾियो, छो त इहे आहिनि न। त इन्हनि सां जीअं क़ुर जे जलसे में अॼु वेठा आहियो, अल्हम्दुलिल्लाह दिलि ईमान सां भरिजी वई आहे, त जेकॾहिं गुनाह जा टपड़ ॾिसबा ॿुधबा गुनाह ॿुधबा त दिलि गुनाह बुछड़ाई बेहयाई ऐं इन सां निफ़ाक़ सां भरिजी वेंदी। अलाह ताला असांजे दिलनि खे ईमान सां भरे। अलाह तो फरमाए त पोइ इहा नेमत मुंहिंजे सब्र वारनि खे मिलंदी आहे, जेके दीन ते सबुर कनि, जेको अलाह हलाल रिज़्क़ ॾे उन ते सबुर कनि। फखसफना बिही व बिदारिल अर्ज़, अलाह तो फरमाए इन कारून खे दौलत समेत असां ज़मीन में गवाए छॾियोसीं। फमा कान लहू मिन फिअतिन यंसुरुनहु मिन दूनिल्लाह, नौकर चाकर को बि वेझो आहे नाइस जो मदद करे सा, को खंभड़ खां वठी सा साईं तूं हलियो थो वञे हेठों तोखे कढूं छिके, रब तो सभु परे बीठा हा, ॾिसनिस पिया नौकरनि जे आॾो ज़मीन में गवाइजी वियो, कंहिं मदद न कयसि, दौलत फ़ाइदो न ॾिनसि। अदा तव्हां असांजो ज़मीन ते बीठा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह चऊं न। जे कारून वांगुरु जो गवाइजी वञे माण्हू दौलत में अंदरि, त पोइ कहिड़े कम जी आहे इहा दौलत? अलाह ताला असांखे पंहिंजी रज़ा नसीब करे, पंहिंजो नालो नसीब करे। वअस्बलज़ीन तमन्नौ मकानहु बिलअम्स, अलाह तो वंद कल्ह जेके माण्हू सदूं पिया कंदा, जेकर क़ुर सही कारून वॾे बख़्त वारो आहे, असांखे बि अहिड़ो बख़्त मिले। यक़ूल चवनि पिया त भई कन अल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशाअ मिन इबादिही व यक़दिर, ऐं सणाई थिएव अलाह पंहिंजे मर्ज़ी सां जंहिंखे कुशादो रिज़्क़ ॾे, जंहिंखे घटि ॾे, उनजी मर्ज़ी आहे। लौला अमन अल्लाह अलैना लखसफ बिना, जे अलाह जी महिरबानी न थिए हा ऐं असां जीअं अलाह खां दुआ घुरीसीं जाई असांखे बि अहिड़ी मिले हा त कारून सां गॾु असां बि त हलिया वञूं हा न, या उहो कारून खणी चवे दादा तूं बि मां सां दौलत में शरीक चढ़ी बीह त इन सां गॾु हली वञे हा। माना इन दुनिया में जेको हथ विझे हा सो ॿुॾे हा। शुक्र आहे अलाह जो, अलाह पंहिंजो रिज़्क़ ॾिनो आहे, खाऊं पीऊं था, कंहिंजा मोहताज न आहियूं, अल्हम्दुलिल्लाह। बसि निमाज़ नसीब आहे, क़ुर नसीब आहे, हक़ जी जमात नसीब आहे, उलमा जी सोबत ऐं मोहबत नसीब आहे, चओ अल्हम्दुलिल्लाह। अहिड़ी दौलत कंहिंखे कान्हे, अलाह इहा दौलत सभिनी खे नसीब फरमाए। अलाह इन्नहु ला युफ़्लिहुल काफ़िरून, अलाह काफ़िरनि खे कामयाब न कंदो आहे। तिल्क दारुल आख़िरत नजअलहा लिल्लज़ीन ला युरीदून उलुवन फिल अर्ज़ वला फ़सादा, ए मोमिनो दिलि न लाहियो। अलाह तो फरमाए त तव्हां हिते ग़रीबीअ ते ज़िंदगी था गुज़ारियो न, दिलि न लाहिजो, छो त तव्हांजो नबी सुहिणो बि ग़रीबीअ ते ज़िंदगी गुज़ारे वियो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ था घुरनि त अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन, अल्लाह मूंखे मिस्कीन करे जियार, मिस्कीन करे मार, क़यामत जे ॾींहुं मिस्कीननि जे जमात में उथार। अदा इन लालच ते त असां जमियत उलमा जे जमात सां अची चंबड़िया आहियूं न, इंशाअल्लाह इहा उलमा जी जमात नबी सुहिणे जी जमात थींदी। पोइ क़यामत जे ॾींहुं असां बि इंशाअल्लाह उन सां गॾु चिंबड़ी पवंदासीं पोयूं, इंशाअल्लाह जॾहिं सॾु थींदो त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंशाअल्लाह झंडे हेठि बीहंदासीं। अल्लाह ताला असांखे इन झंडे जे हेठो बीहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तंहिंजे करे सिर्फ़ वञे पर वफ़ादारी न वञे, उलमा जे जमात सां कॾहिं बि वफ़ादारी न टोड़िजो, जंहिं टोड़ी पोइ उहो हुन ॿिए ग्रुप जो आहे। अल्लाह ताला असांखे पंहिंजे हक़ वारी जमात जे ग्रुप में बणाए। अल्लाह तो फरमाए त आख़िरत जो घर मां तव्हांजे लाइ कयो आहे, जेके दुनिया में ॾाढो ऐं ज़ोर पसंदि न आहिनि कंदा, फसादी न हूंदा आहिनि, भली पछाड़ी मुंहिंजे परहेज़गारनि खे आहे। जेको नेकी कंदो उनखे भलो बदिलो ॾींदोमांसि, जेको बुराई कंदो त बुराइनि खे बदिलो बुराई जो ॾिबो। जेके कंदा हा, जंहिं तुंहिंजे मथां क़ुर लाथो आहे इहो तोखे मोटाए पंहिंजे माॻ ते आणींदो। सोणा क़ुर आहे, इहो तकलीफ़ न आहे, इहा कामयाबी आहे। तुंहिंजो रब ॼाणे थो त हिदायत वारो केरु आहे, गुमराह केरु आहे। जेके हिदायत वारा थिया उहे खटी कामयाब थींदा ऐं जेके गुमराह थिया उहे तबाह बर्बाद थींदा।
अल्लाह तो हे क़ुरान तुंहिंजे मथां रहमत थी आयो आहे, पोइ कॾहिं बि तूं काफ़रनि जो साथी न थिजांइ। अब्बा तंहिंजे करे कॾहिं बि बातिल कूड़ ऐं कुफर जी संगत न ॾींदासीं, साथ न ॾींदासीं। साथ ॾिबो त इनशा अल्लाह हक़ जो साथ ॾिबो। ऐं इन हक़ जे साथ जे लाइ तव्हांखे जेका महिनत ऐं जिहाद रोज़ानो बरपा रखिणो आहे न, उहो इहो अथव त पाण ऐं ॿारनि बचनि समेत 5 वक़्त निमाज़ी थींदासीं। कंहिंजो बि अहल अयाल न्याणी पुटु धीउ ज़ाल माउ का बि बेनिमाज़ी न हुजे, पाण बि को बेनिमाज़ी न हुजे। छो त बेनिमाज़ी थियो न ईअं सम्झो त ॼण रहमत वारी ॿेड़ीअ में टुंग करे विधई। अबा ॿेड़ीअ में जो टुंग थिए त पोइ ॿेड़ी तरंदी की न ॿुॾंदी? ॿुॾंदी। तंहिंजे करे ख़बरदार को बि बेनिमाज़ी न हुजे घरनि में। ऐं ॿियो सभ खे क़ुरान पढ़ियल हुजे। क़ुरान अथव ईअं सम्झो त क़यामत जे ॾींहुं जेका ॿोॾ ईंदी न वॾी, उन में अबा ॿोॾ जो अचे, तव्हां माण्हू जे हिते दरिया वेझो आहे, परे आहे, पाणी वाणी हूंदा आहिनि, त दरिया वारा माण्हू ॼाणंदा अथव त जॾहिं दरिया चाढ़ कंदो आहे त हिकिड़ी सिड़ हूंदी आहे, उहा हेठों ॿधी ऐं हलियो वेंदो आहे, माण्हू तरंदो उन ते दरिया पार करे वेंदो आहे। को मटड़ो हथ अचे वियो, को दिलो हथ अचे वियो, को दॿड़ो हथ अचे वियो, ढक रुगो बंदि हुजेसि, बसि चढ़ी वियो अलाह तोहर जो कर, रुगो थोरो ॾांहुं अचे। क़ुरान उहो तव्हांखे सिड़ अथव, उहो ॾांहुं अथव तरण जो, जो इहो जेकॾहिं तव्हांजे हथ में हूंदो त क़यामत जे ॿोन में ॿुॾंदव न, पर क़ुरान तव्हांखे हथ विझी गहले वञी इनशाअल्लाह जन्नत जे किनारे पहुचाईंदो। तंहिंजे करे पंहिंजे बचड़नि खे क़ुरान जी तालीम पढ़ाए। काफ़रनि जो छा वियो, असां खाऊं रिज़्क़ अलाह जो, पैदा करे अलाह, क़ुरान ॾे रब, ऐं असां वरी बचनि पंहिंजनि खे कुफ़र पढ़ायूं, ठहे थी इहा ॻाल्हि? तंहिंजे करे पंहिंजे रब जो शुक्र कजांइ। अलाह तो फरमाए त कॾहिं बि काफ़रनि जो साथारी न थियां। काफ़र असां पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाइनि था, पोइ असां पंहिंजे बचनि खे कुफर जी तालीम छो पढ़ायूं? बचनि खे क़ुरान पढ़ाए। अल्लाह ताला असांजे बचड़नि खे शाल क़ुरान जी तालीम नसीब फरमाए। अल्लाह तो फरमाए हिन अल्लाह जे क़ुरान खां तोखे केर बि न झले। जॾहिं तव्हां वटि आयो पंहिंजे रब जे तरफ़ सभिनी माण्हुनि खे सॼो, मुशरिकनि जा साथी न थिजो। अल्लाह असांखे मुशरिकनि जे साथी थियण खां बचाईंदो। वला तदो मा अल्लाह इलाह आखिर, अल्लाह सां गॾु ॿिए खे न सॾजांइ। ला इलाहा इल्लाहु, अल्लाह खां सवाइ ॿियो को कोन्हे। नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह अदा। सौखी हुजे औखी हुजे, तकलीफ़ हुजे बीमारी हुजे, वञी रब जे दर ते पओ। माण्हू मालिक जे दर ते पवे न बा, कि न ॿिए जे दर ते वञे? ॿिए जे दर ते